मुंहिंजो नालो जयदीप बगानी आहे। मां 3 क्लास में पढ़ंदो आहियां। मुंहिंजी स्कूल जो नालो जेम्स इंडियन पब्लिक स्कूल आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि हिकिड़े सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो हथ संदसि में झटी प्यारी टिक 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 हथ संदसि में झटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो उते ठाई वागू हिकड़ो अरे वागू उते ठाई वागू हिकड़ो संदसि पुठियां आयो तकड़ो संदसि पुठियां आयो तकड़ो बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ियो जो ते वागू खेस ते ओड़ियो सैकियो में उते आयो नीगर सीअ ॾिठाई साम्हूं कीअं सैकियो में उते आयो नीगर सीअ ॾिठाई साम्हूं कीअं सीअ मथसि आयो ॾेई पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथा कयाई ओट छटीअ जी सीअ छटी जे मथा टपी पियो वनी वागू जे वात में सीअ फटियो ऐं वागू जख्मी बजण लॻो पर छोकर जल्दी छॾे छटी ऐं टोपी आयो अरे मुंहिंजी टोपी छॾे छटी ऐं टोपी आयो की नज़रोन वक्त विनायो घर ते दौड़ियो तकड़ो छोकर नंढड़ो